ऐ परदेसियो कियां आयो? खुश आयो? परेशान न थियो? जेके याद कन बिस्मिल्लाह, जेके याद ही न कन औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। हर के जी पंहिंजी पंहिंजी कैफ़ियत आ परदेसियो। जेके याद न कन सो उन्हनि के बुरो न समझो। हर के जा पंहिंजा पंहिंजा हालात। परेशान न थी, गमगीन न थी। रब कातों खणी तोखे काथे आंदो आ। वक्ती तौरा सदाई परदेस में रहण जो ठीको कोन खयो अथई। हाँ, रब शल तुंहिंजे घर वारनि जे मथों तुंहिंजे मथों रहमतियूं ऐं बरकतियूं नाज़िल फरमाए। अल्लाह तव्हांजी परेशानियूं ख़त्म करे। रब तव्हांजी दिलनि खे सुकून अता करे। ऐ परदेसियो, ऐ परदेसियो, खुदा रा खुदा जे वास्ते गलत कमनि खां पाण खे बचाइजे। जेकॾहिं परदेस में आ, परदेसिन सां अल्लाह घणो क़रीब हूंदो आहे। जेतिरो थी सघई नमाज़ खे पाण खां परे न कजे। नमाज़ सां अहिड़े तरीक़े दिलि लॻाए जो अॻिले जी दिलि में बि तुंहिंजे लाइ दिलि थी वञे। तूं नमाज़ खे दिलि ॾींदे, नमाज़ खे मोहबत ॾींदे त यादि रखिजे तुंहिंजे साम्हूं कॾहिं मुनाफ़िक़ ऐं बेवफ़ा इंसान न ईंदो। आज़माए ॾिस, मुंहिंजी ज़िंदगी जा तजुर्बा आहिनि। मां नमाज़ खे घणी अहमियत ॾिनी आहे। हज़ारनि लखनि जी तादाद में उहे इंसाननि जंहिंजी दिलनि में अॼु बि मूं गुनाहगार जे लाइ मिलण जी वॾी ख़्वाहिश अथनि। ख़ुदा जो कसम, जेको करे सो नमाज़ करे, नमाज़ खे सुकून सां पढ़ंदे तॾहिं अॻिलनि जी दिलनि ते राज कंदे। यादि रख ए परदेसी, ऐ परदेसी, उथ, सर बुलंद कर, कमज़ोर न कर। हे नथो ॻाल्हाए, ओ नथो ॻाल्हाए, ही नथो ॻाल्हाए, छॾे ॾे। हर के जो वक़्तु आहे। कोई ॻाल्हाए न ॻाल्हाए का ॻाल्हि ई न आहे। तूं अलाह सां ॻाल्हाए, घणी ॻाल्हि आहे।